मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब शाहों सबक 9 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्लाह महर। प्यारा बारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर नंबर 6 जा न्यूमेरिकल्स सॉल्व करे रहिया हुआसीं ऐं इहो हुयो असांजो सेक्शन बी। इन खां पहिरें वारे वीडियो में असां कुझु न्यूमेरिकल सॉल्व किया हुआसीं ऐं हिन वीडियो में बि असां फर्दर न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। हिन न्यूमेरिकल में चवे थो अ प्लैनेट हैज़ मास 4 times of Earth and radius 2 times that of Earth. If the value of g on the surface of Earth is 10 meter second inverse square, calculate acceleration due to gravity on the planet. हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो हिकु प्लानेट आहे, हिकु सियारो आहे जंहिंजो मास जेको आहे उहो ज़मीन खां 4 दफ़ा वॾो आहे ऐं उनजो जेको रेडियस आहे उहो ज़मीन जे रेडियस खां 2 दफ़ा वॾो आहे। ऐं जॾहिं त जेकॾहिं ज़मीन जे सरफेस ते जी जो जेको वैल्यू आहे उहो आहे 10 मीटर सेकंड इनवर्स स्क्वायर, चए थो त कैलकुलेट कयो ग्रेविटी जो वैल्यू उन प्लानेट ते, त उन प्लानेट ते ग्रेविटी जो वैल्यू जेको आहे छा थींदो। सो सभ खां पहिरीं असीं डेटा ते हलूं था ऐं डेटा में जेके शयूं असांखे मिलणा आहिनि उन्हनि में असांजो अची थो वञे मास ऑफ प्लानेट। उनखे कैपिटल एम सां मां लिखियो आहे। उहो जेको मास आहे उन प्लानेट जो उहो 4 दफ़ा वॾो आहे मास ऑफ अर्थ खां। उन खां बाद में उन प्लानेट जो जेको रेडियस आहे उहो 2 टाइम वॾो आहे रेडियस ऑफ अर्थ खां। ऐं उन खां पोइ चए थो ग्रेविटी जेका असांजे ज़मीन जे सतह ते आहे उहा आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वायर। ऐं उन खां बाद में असांखे उन प्लानेट ते ग्रेविटी मालूम करणी आहे त उन प्लानेट ते ग्रेविटी जो वैल्यू छा थींदो। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं त हिते फार्मूलो जेको लॻंदो उहो कहिड़ो लॻंदो। उहो लॻंदो असां वटि, उहो फार्मूलो लॻंदो जी स्मॉल जी इज इक्वल टू कैपिटल जी मास ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थ जो स्क्वायर। ग्रेविटी इहा मालूम कंदासीं उन प्लानेट जे सरफेस से। सो ऑन द सरफेस ऑफ प्लानेट वी विल फाइंड द वैल्यू ऑफ जी। सो हाणे हिन फार्मूले में असां ही वैल्यू रखंदासीं। मिसाल जे तौर ते हाणे जी डैश जो जेको मां नालो ॾिनो आहे उहो ॾिनो आहे उन प्लानेट जी ग्रेविटी। ऐं हिते असांजी जी जेका आहे यूनिवर्सल ग्रेविटेशन कांस्टेंट उहा त कांस्टेंट रहंदी ऐं मास जेको उन प्लानेट जो आहे उहो 4 टाइम ग्रेटर देन मास ऑफ अर्थ आहे। इन करे हिते 4 मल्टीप्लाई बाय एम मां लिखियो आहे। उन खां पोइ उनजो जेको रेडियस आहे उहो 2 टाइम्स ऑफ द अर्थ आहे। ठीकु आहे। ऐं असां फार्मूले जी हिते स्क्वायर ॾिनीसीं। उन खां बाद में हाणे हिते छा कंदासीं, हिते जेके असांजा 4 आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढंदासीं ऐं जॾहिं हिते हिन टर्म जो स्क्वायर कंदासीं त हे 2 उहे 4 थी वेंदा ऐं आर ई जे मथां स्क्वायर अची वेंदो। हिन तरीक़े सां त ॾिसो हीअ असां 4 जेके आहिनि उहे ॿाहिरि कढियासीं, हीअं करे लिखियासीं ऐं उन खां पोइ ॿिनि जे ऐं आर ई जे मथां स्क्वायर आहे त जॾहिं हिन जो स्क्वायर कयोसीं त हीअ थी विया 4 ऐं हिते आर ई जे मथां स्क्वायर अची वियो। उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त हीअ जेको टर्म आहे यानी जी मल्टीप्लाई एम ई डिवाइड बाय आर ई स्क्वायर, इहो कंहिंजे बराबरि आहे, इहो बराबरि आहे ओ हिन स्मॉल जी जे, यानी ग्रेविटी एट अ सरफेस ऑफ अर्थ जे। ठीकु आहे। इन मतिलबु त असां हीअं करे लिखी सघूं था त ग्रेविटी ऑन दैट प्लैनेट इज इक्वल टू द ग्रेविटी ऑफ अर्थ सरफेस। ठीकु आहे। हाणे अर्थ सरफेस जी जेका ग्रेविटी आहे ऐं उन प्लैनेट जी जेका ग्रेविटी आहे उहे ॿई पाण में बराबरि थींदियूं। छाजे करे त ही हिते 4 ऐं ही 4 जेको आहे इहो पाण में कैंसिल आउट थी वेंदा। ठीकु आहे। इन करे हिन ॿिन्ही जो जेको वैल्यू आहे उहो असांजो इक्वल रहंदो। तो असां जेकॾहिं हिन खे लिखणु चाहियूं त पोइ हिन तरीक़े सां लिखी सघूं था त जेका ग्रेविटी ऑन द प्लैनेट आहे उहा कंहिंजे बराबरि थींदी, उहा बराबरि थींदी जेका ग्रेविटी असांजे सरफेस ऑफ अर्थ ते आहे यानी 10 मीटर पर सेकंड स्क्वायर जे। ठीकु आहे। त जेकॾहिं कंहिं ऑब्जेक्ट जो कंहिं प्लैनेट जो मास 4 टाइम वधीक आहे अर्थ खां ऐं 2 टाइम रेडियस वधीक आहे त उनजी जेका ग्रेविटी आहे उहा केतिरी रहंदी, उहा असांजे ज़मीन जे
ग्रेविटी जेतिरी रहंदी। ठीक आहे प्यारा ॿारो। नेक्स्ट न्यूमेरिकल जे तरफ हलूं था, उन में चवे थो evaluate the acceleration due to gravity in terms of mass of earth me, radius of earth re, and universal gravitational constant g। फर्स्ट पार्ट में चवे थो एट अ डिस्टेंस ट्वाइस द अर्थ्स रेडियस। सेकंड पार्ट में चवे थो एट अ डिस्टेंस वन हाफ द अर्थ्स रेडियस। हाणे प्यारा ॿारो बेसिकली हिन में जेको हिन जो चवण जो मतिलबु आहे, चए थो त असांखे एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रेविटी जो वैल्यू खपे इन टर्म्स ऑफ मास ऑफ अर्थ जे लिहाज़ खां, जॾहिं त आरी जो टर्म बि उन फार्मूले में मौजूदु हुजे ऐं जॾहिं त यूनिवर्सल ग्रेविटेशन कांस्टेंट असांजो जी बि हुजे। ठीकु आहे। हाणे चवे थो त जॾहिं त जेको डिस्टेंस आहे उहो ट्वाइस द अर्थ रेडियस आहे, ऐं उन खां पोइ ॿिए टर्म में चवे थो त उनजो जेको डिस्टेंस आहे, ठीकु आहे, हाणे उहो जेको आहे उनजे रेडियस खां हाफ टाइम्स आहे। ठीकु आहे। यानी रेडियस हिते जेको रेडियस आहे उहो ट्वाइस आहे ऐं हिते जेको रेडियस आहे उहो छा आहे, उहो हाफ आहे। हाणे इनखे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं था त कहिड़े नमूने सां असां हिनखे जेको आहे त सॉल्व कंदासीं। सो सभ खां पहिरीं डेटा जी तरफ़ हलूं था। हाणे डेटा खे सम्झण जे लाइ सभ खां पहिरीं असां हिन खे थोरो सम्झूं था त ही एट अ डिस्टेंस ट्वाइस द अर्थ रेडियस छा आहे ऐं एट अ डिस्टेंस वन हाफ द अर्थ रेडियस छा आहे। सो हाणे बेसिकली तव्हां ॾिसो त हीअ असांजी अर्थ आहे ऐं अर्थ में अर्थ जो पंहिंजो ई रेडियस आहे। ठीकु आहे। हाणे हीअ त हिन जो पंहिंजो हिकिड़ो कांस्टेंट रेडियस थी वियो। उन खां पोइ चए थो त जेको असांखे वधीक जेको रेडियस ॾिनो वियो आहे उहो चए थो त ट्वाइस द अर्थ रेडियस, माना अर्थ जे रेडियस खां ॿ दफ़ा अञा वधीक रेडियस ॿियो खणो। ठीकु आहे। ओतिरो ई खणो पर ॿ दफ़ा। ठीकु आहे। हाणे मतिलबु हिते ॿ दफ़ा अञा वधीक खणो थियो। त हाणे हिते टोटल रेडियस घणो थियो ज़मीन जे सेंटर खां, उहो थियो 3 टाइम। ठीकु आहे। 1 2 3। त अहिड़े नमूने सां हिते असां लिखंदासीं त रेडियस ऑफ दैट प्लैनेट इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे असांखे छा आहे मालूम करणो, रेडियस जे बेसिस ते असांखे ग्रेविटी मालूम करणी आहे। ठीकु आहे, जंहिंखे डी जी डैश जो मां नालो ॾिनो आहे। उन खां पोइ सेकंड पार्ट में चवे थो त उन में वरी असांखे हाफ ऑफ द अर्थ रेडियस करणो आहे। हिकु त प्यारा ॿारो तव्हां ॾिसो, हिकु त रेडियस अर्थ जो असांजो पंहिंजो ई कांस्टेंट रहंदो। उन खां पोइ वधीक जेको असां डिस्टेंस खणंदासीं उहो खणंदासीं हिन रेडियस जो हाफ अञा वधीक। ठीकु आहे। हाफ ऑफ द रेडियस। हाणे जेकॾहिं असां ॿिन्ही खे पाण में कंबाइन कयूं त टोटल रेडियस असांजो घणो थींदो, उहो थींदो जेको आहे त 1.5। ठीकु आहे। त असां हिनखे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त आर ई डैश इज इक्वल टू 1.5 रेडियस ऑफ अर्थ। यानी असांजो जेको टोटल रेडियस थींदो उहो घणो थींदो, अर्थ जे रेडियस खां हाफ, मतिलबु 1.5 टाइम्स। ठीकु आहे। उन खां पोइ हिन ही रेडियस रखी करे बि असांखे जेको आहे त ग्रेविटी मालूम करणी आहे। सो सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था। ठीकु आहे। हाणे जॾहिं सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं त असां वटि जेको फार्मूलो आहे मालूम करण जो ग्रेविटी जो, उहो आहे जी एम ई डिवाइड बाय आर ई स्क्वायर। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरीं टर्म ते हलूं था जंहिंमें असां रेडियस रखंदासीं 3 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ। सो हिन वैल्यू में असां हिन फार्मूले में ही वैल्यू पुट कंदासीं। तो ये थींदो जी एम ई डिवाइड बाय 3 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ जो स्क्वायर। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे छा कंदासीं असां, तव्हां ॾिसंदव प्यारा ॿारो त हिते जेको आहे त असां जॾहिं हिन जे टिनि जो स्क्वायर कंदासीं त इहो छा थींदो, 9 थी वेंदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हिते असां ही टर्म 9 करे लिखियोसीं ऐं रेडियस जो हिते स्क्वायर थी वेंदो। ठीकु आहे। उन खां पोइ हिन टर्म खे 9 खे असां अलॻि करे रखंदासीं त हे थी वेंदो असांजो 1/9 ऐं ही टर्म असांजो हिन तरीक़े सां अलॻि सां थी वेंदो। ठीकु आहे। त हे थी वेंदो जी मल्टीप्लाई बाय एम ई डिवाइड बाय आर ई स्क्वायर। जेकॾहिं असां हिन खे ॾिसूं टर्म खे त ही जेको टर्म आहे उहो बराबरि कंहिंजे आहे, हिन स्मॉल जी जे। ठीकु आहे। तो इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त जी डैश इज इक्वल टू 1/9 टाइम्स ऑफ द जी। ठीकु आहे। यानी जेका असां वटि जेको जी जो वैल्यू आयो इन टर्म्स ऑफ 3 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ, उहो आयो 1/9 टाइम्स ऑफ द ग्रेविटी ऑफ अर्थ। ठीकु आहे। उन खां पोइ ॿिए टर्म्स ते हलूं था ऐं ॿिए टर्म में बि असांखे छा आहे रखणो, उते रखणो आहे वरी 1/5 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ। ठीकु आहे। तो हीअ असां साॻियो फार्मूलो कयोसीं। उन खां पोइ हिन में रेडियस असां खणूं, रेडियस खयोसीं 1.5 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन खे स्क्वायर कंदासीं त हीअ थी वेंदो 2.25 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ। ठीकु आहे। उन खां पोइ हिन टर्म्स खे असां अलॻि कयूं त हिन तरीक़े सां लिखी सघूं था 1/2.25
उन खां पोइ ही टर्म असां अलॻि करे रखियासीं। ठीकु आहे। ऐं ही टर्म जेको आहे उहो कंहिंजे बराबरि आहे, उहो बराबरि आहे जेको आहे त ग्रेविटी एट अ सरफेस ऑफ अर्थ। ठीकु आहे। तो इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त जेको असांजो ग्रेविटी जो वैल्यू निकितो उहो निकितो 1/2.25 टाइम्स ऑफ द ग्रेविटी ऑफ अर्थ। ठीकु आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त हाणे असांखे जेका ग्रेविटी मालूम करणु हुई उन जॾहिं त असांखे जेको आहे डिस्टेंस मिलियल हुयो 3 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ अर्थ, उन में असां वटि जेका ग्रेविटी जो वैल्यू आयो उहो आयो ज़मीन जी ग्रेविटी खां 1/9 टाइम्स। ठीकु आहे। ऐं जॾहिं असां रेडियस 1.5 खयोंसीं इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ अर्थ जे हिसाब सां, त असां वटि जेको ग्रेविटी जो वैल्यू आयो उहो आयो 1.225 टाइम्स ऑफ ग्रेविटी एट अ सरफेस ऑफ अर्थ जो। ठीकु आहे प्यारा वारो। हाणे असां हलूं था पंहिंजे आख़िरी न्यूमेरिकल जे तरफ़, ऐं जंहिंमें चवे थो कैलकुलेट द स्पीड ऑफ सैटेलाइट विच ऑर्बिट्स द अर्थ एट अल्टीट्यूड ऑफ 400 किलोमीटर्स अबव अर्थ सरफेस। हाणे चए थो कैलकुलेट कयो स्पीड ऑफ सैटेलाइट जी उन ऑर्बिट में जॾहिं त ही 400 किलोमीटर मथे आहे ज़मीन जे सरफेस खां। ठीकु आहे। मतिलबु आहे त असांखे जेको आहे त वेलासिटी ऑफ सैटेलाइट जेको आहे त ऑर्बिट में मालूम करणी आहे। ठीकु आहे। सो इन जे करे असांखे सभ खां पहिरीं डेटा ठाहिणी आहे, ऐं डेटा में जेके शयूं असांखे मिलणा आहिनि उहे आहिनि त स्पीड ऑफ सैटेलाइट असांखे मालूम करणी आहे, उन खां पोइ अल्टीट्यूड यानी हाइट घणी आहे 400 किलोमीटर। हाणे 400 किलोमीटर खे असां जेको आहे त कन्वर्ट कंदासीं मीटर में। ठीकु आहे। त हाणे 1 किलोमीटर में 1000 मीटर थींदो आहे, ऐं जॾहिं 1000 खे असां 400 सां मल्टीप्लाए कंदासीं त असां हिनखे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त 4 × 10⁵ मीटर, या असां हिनखे हिन तरीक़े सां लिखंदासीं त 0.4 × 10⁶ मीटर। ठीकु आहे। उन खां बाद में सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। त सॉल्यूशन में असां सभ खां पहिरीं फार्मूलो लिखंदासीं, जंहिं फार्मूले जे तहत असां जेको आहे त वेलासिटी ऑफ सैटेलाइट मालूम कंदासीं। उहो फार्मूलो आहे असां वटि v = g मास ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थ प्लस हाइट। ठीकु आहे। त हिन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं। हाणे जॾहिं वैल्यू पुट कयोसीं त जी जो जेको वैल्यू आहे उहो आहे 6.67 × 10⁻11, ऐं उन खां पोइ मास ऑफ अर्थ असां वटि 6 मल्टीप्लाई बाय 10⁻24, उन खां पोइ रेडियस ऑफ अर्थ असां वटि 6.4 × 10⁻6, उन खां पोइ हाइट जेका आहे उहा हींअर असां मालूम कईसीं उहा आहे 0.4 × 10⁻6। ठीकु आहे। उन खां बाद में हेठियनि हिन ॿिनि टर्म्स खे पाण में असां जोड़ कंदासीं त हे असांजो टर्म थी वेंदो 6.8 × 10⁻6। ठीकु आहे। उन खां बाद में छा था कयूं असां, हीउ जेको 10⁻6 आहे उनखे हेॾे मथे खणी वेंदासीं त हीउ जेको प्लस में आहे इहो मथे वञी करे माइनस में थींदो, ऐं उन खां बाद में जॾहिं हिन टर्म्स खे पाण में असां डिवाइड एंड मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 5.88 × 10⁻11 प्लस 24, ही सेम रहियो, ऐं हीउ जेको 6 आहे उहो असां हेॾे मथे खणी वियासीं त उहो थी वियो माइनस जो। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिन पावर खे पाण में जेको आहे त एड ऐं सब्ट्रैक्ट कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 100 में 10⁻7। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां हिन पॉइंट खे हिन 8 जे हिन ॿिन्ही 8 जे विच में खणी वेंदासीं त असां वटि हीउ पावर जेको आहे उहो 1 टाइम डिक्रीज़ थींदो, त हीउ असां वटि टर्म ठही ईंदो 58.8 10⁻6। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में असां छा था कयूं त ॾिसो त हीउ ॿई टर्म असांजा पाण में मल्टीप्लाई में आहिनि, त यानी अंडर रेडिकल जेको आहे उहो हिन टर्म जे बि मथां आहे, हिन टर्म जे बि मथां आहे। असां छा था कयूं, हिन ॿिन्ही टर्म्स खे अलॻि अलॻि अंडर रेडिकल ॾियूं था हिन तरीक़े सां। ठीकु आहे। हाणे हिन तरीक़े सां लिखूं या हिन तरीक़े सां लिखूं ॻाल्हि साॻी आहे, पर असां सिंप्लीफाई करण जे लाइ हिनखे अलॻि अलॻि करे रखियोसीं। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे छा कंदासीं असां, जॾहिं हिन 10⁻6 जो अंडर रेडिकल कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 10⁻3, ऐं जॾहिं हिनखे असां अंडर रेडिकल खे सॉल्व कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 7.66। ठीकु आहे। त हिन जो मतिलबु छा थियो त असां वटि जेको फाइनल जवाबु ईंदो उहो ईंदो 7.66 मल्टीप्लाई बाय 10⁻3 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। त हिन जो मतिलबु छा थियो त असां वटि जेका वेलासिटी हुई उन सैटेलाइट जी उहा असां मालूम कईसीं, जेका असांजी निकिती 7.66 × 10⁻3 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही हुयो असांजो चैप्टर नंबर 6 जो लास्ट वीडियो, ऐं इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त चैप्टर नंबर 7 प्रॉपर्टीज़ ऑफ मैटर खणंदासीं। इनशाला वरी नेक्स्ट लेक्चर में असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।